नमस्ते फैमिली। जय झूलेलाल। अॼु मुंहिंजे घर में ठहियो आहे मेथी जो ठेपलो ऐं दही मूंग। तव्हां कॾहिं टेस्ट कई आहे इहा दही मूंग? जाम मस्त लॻंदी अथव खाइण में। हा हा, गजब, हिकु नंबर। पापड़, फुल्को, छा त टेस्ट आहे। गजब, मज़ो अची वियो हिकदमि ज़बरदस्त। गजब। अगरि तव्हांखे मुंहिंजा वीडियोस वणंदा हुजनि, प्लीज़ लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो, सब्सक्राइब कयो। मिलूं था अगले टकाटक वीडियो में। तेसिताईं टाटा बाय बाय, जय झूलेलाल।